साज़ खे समझण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो जलवो नजर में हिन मोहब्बती मिजाज खे समझण त ॾुखियो आहे हिन मोहब्बती मिजाज खे समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे बाबा सको छो था पानी पियो पानी पियो अरे चाहते हो थोड़ा मुर्शिदा कब चढ़ेगा? अरे चुप कर सच्चे मुर्शिदा के कूड़ा मुर्शिद तो चे सरकार ये सच तो चे गाल समझ को मथे आ अरे खबर तो पवे तो थियो छाए लगे तो ये पियो तो ता दिया उनके मारण पर उन जे बजाय हुन ता के डुकाए डुकाए मारियो सोरहाना सही आ जी असा उनके मारण ला पहुतासी तो हु अग में मोह पियो हो उनके दिसी इन ड्रप में खणी भगासू दिसो तो विच रस्ते ते पानी आ ब गिलास खणी बिठो आ बाबा गाल गुझ जी आ हुन वट वडो इल्म आ तो वट तो टके जो इल्म काने बकवास न कर बख्शण तू बुधाए तो सही तो चवे हाँ न साईं मां जड़ो मतारो मुर्स भी भारी थी पियो कुछ तो आहे न साईं कुछ भी कोने यो ता जो वहम आए फकीर साईं वहम आजा फहम आ ता को गाल चढ़ेला मुझे गाल बुधी छड्यो मां हलाए तो ठीक है तू वन माखे ॿिया बि कम आहिनि अरे तू के ढाव साईं अया वे हां अखिन सा पंजी करामत दिसी आयो अया साथ ॾे गाल बुध तू मुके बार बार ब्लैकमेल तो करी छडे वणण धमकी तो दी सुधर सुधर ठीक आ जे एड़ी गाल आ तो पो करायो मुजी शादी देखारे करामत हाणो कहते फीणो हाँ हाँ करे आयु था तकर न कर हरि हर गुरुनार टीटी हर करे टाटा वाह गुरु तुझी सत्या रियाज कोने थोड़ी देर थी तो आयो आ ठीक है बुधाइस अस्सलामुअलैकुम वालेकुम सलाम तो रियाज करा मां बिल्कुल ठीक वेहो वेहो कीअं भुलिजी पिया साईं मुझे खबर कमाल खान लाहौर खां मोटियो या न हा महमूद साहब ॿिनि टिनि ॾींहंनि में बाबा साईं जन वापसि अची वेंदा आर्टिफिशियल जंग लॻी वई अथनि
भला को ख़ासि कमु? असांजे कम आम किथे हूंदा आहिनि? भला तूं ने ख़बर अॼुकल्ह छा पियो थिए? कोशिशि कयां थो त कंहिंजे कमु अचां, पाण पतो ॾियां थो। भला तूं सटो बटो छो नथो खेॾीं? जाम कमाईंदे। कंहिंजे लाइ महमूद साहब? जय हा, तो त अञा शादी बि न आहे कई न। भला को इश्क विश्क त कयो हूंदई न? इश्क खां सवाइ ज़िंदगी बेकार आहे। इश्क वारी छोरीअ सां शादी न कजांइ, न त सॼी उमिरि ग़ुलाम थी रहणो पवंदई ऐं हू तुंहिंजे मथां हुकूमत कंदी। महमूद साहब, हुकूमत त हाकिम जी आहे ऐं उन जी ग़ुलामी करण में ई मज़ो आहे। तूं अलाए कहिड़ी ॻाल्हियूं पियो करीं? मूंखे लॻे थो त तूं मौज़ू खां हटी वियो। बाबा बि ईअं ई चवंदो आहे ऐं उन हिकु साइकाट्रिस्ट खे घुरायो हुयो। मूंसां ॻाल्हि कई हुई कमाल सां ऐं चवे पियो त हू तुंहिंजो मोतक़द थी वियो। कहिड़ो जादू कयो हुई हुन ते? सेठ साहब, इंसान ते जादू जो ॾाढो असरु रहियो आहे। क़दीम ज़माने खां वठी या त इंसान जादूगरनि जे चंबे में रहियो आहे या त मौजज़नि जो शिकार। सभिनी नबियुनि खे फरमाइशूं कंदा त असांखे मौजज़ा ॾेखारियो। उन्हनि जो किरदारु, उन्हनि जो इख़लाक़, उन्हनि जो रवैयो काफ़ी न हुयो उन्हनि जे लाइ। एग्ज़ैक्टली ईअं ई अॼु जो माण्हू पंहिंजे कंहिं बि नंढे मसइले खे हल करण जे लाइ कंहिं बि ठग, पीर, भोपे या कंहिं ॿाए जे चकर में थो अची वञे। अलाह साईं ते एतबार नथो करे। जेको हिन हेॾी काइनात जो तख़लीक़कार आहे, जेको तव्हांजे नफ़्सनि ते ख़ुदि क़ादिर आहे, तव्हांजे रूहनि जो मालिक आहे, उन मालिक खे ईअं विसारे छॾियो अथनि ॼण तौबा नौज़ बिल्लाह हू हुजे ई कोन। महमूद साहब, तव्हांजी चांहि ठरी वई आहे। जेकॾहिं तव्हां वेहणु चाहियो था त भली वियो, मूंखे किथे पहुचणो आहे। ठीकु आहे, तूं भले हल। इन मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे त मूंसां थो अड़े? ॾिसनि नथा, हर महीने थो चवनि त बि इहा साॻी मुसीबत। ठीकु आहे, वरी वञां थो। ख़ुदा जो ख़ौफ़ ई कोन्हनि त को अलाह ॾे बि हलणो आहे। माफ़ कजो भाउ, ख़ैर त आहे? छा ख़ैर आहे साईं? हिन चङे भले माण्हूअ खे साइको बणाए छॾियो अथनि। हीउ बिल ॾिसो ऐं हीउ मुंहिंजो घरु ॾिसो। 2 बल्ब, 2 पखा ऐं हिकिड़ी का राड हूंदी। हर महीने 3 खां 4000 बिल थो अचे। ऐं हू बंगलो ॾिसो, 4 एसियूं लॻल, डीप फ्रीज़र, टीवियूं, फ्रिजियूं, इस्त्रियूं, अलाए त छा छा अथनि। ऐं बिल 200 या वरी 250। ही को इंसाफ़ आहे? यही तो इंसाफ है। हाँ, यही इंसाफ। पास यारो स्कूल आ, स्कूल। हाँ, वो 2 महीना बंद, वेकेशन में 2 लाख रुपया बिल। यही तो इंसाफ है। सच तो चवी मस्त। चोरी कंदड़नि जा यूनिट आम माण्हुनि, इस्पतालुनि ऐं स्कूलनि खां था उगाड़नि, पर पंहिंजो सिस्टम दुरुस्त नथा कनि। अदा, तव्हांजो नालो छा आहे? साईं, नालो मुंहिंजो साबिर आहे। साबिर? चुप चुप चुप। छापड़ छापड़ छप, गले जड़ी गप। साबिर साहब, जेकॾहिं तव्हां चोर न आहियो ऐं सच आहियो त चुप करे न वियो। तब्दीली अलाए कॾहिं ईंदी। बहितर इहो आहे त तव्हां उन्हनि ते केस कयो। मां तव्हांजो साथ ॾींदुसि। साईं, ॻाल्हि इहा आहे त मूं वटि बिल पियाण जेतिरा पैसा ई कोन्हनि, त पोइ मां वकील किथां कयां? तव्हां सुनीता देवी वकील ॿुधी आहे न? हा हा साईं, इहा त हिन शहर जी मशहूरु वकील आहे। तव्हां हीअं कयो, ही मुंहिंजे बाबा जो कार्ड आहे, तव्हां ही कार्ड हुनखे ॾियो, हू तव्हांजी मदद कंदी ऐं तव्हां खां का बि फीस वग़ैरह न वठंदी। साईं, अवां त मुंहिंजे लाइ फ़रिश्ता साबित थिया आहियो। अलाह साईं अवां खे आबाद कंदो।
बस दुआ कयो त मुंहिंजो मसलो हल थी वञे। सच्चाईअ खे साबित करण जे लाइ थोड़ी तकलीफ़ करणी पवंदी आहे, न त इहो कूड़ मुआशिरे खे अञा वधीक खाई वेंदो। पंहिंजे हक़ जे लाइ विढ़णु घुरिजे, नाहक जे लाइ न। साईं ख़ुदा जो कसम, जेकॾहिं तव्हां सच था पुछो त मूं सॼी ज़िंदगीअ में बिजली जी चोरी कई न आहे। अदा हिम्मत कर, सच जो कंधु मथे कर, कूड़ जी पाड़ पट, बुज़दिल थी पाण खे साइको न कर। फकीर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अचो बाबा अचो, वेहो वेहो। फकीर साईं, हर साल तव्हां मेले ते वेंदा आहियो, हिन साल तयारी न आहे छा? अबा सुभाणे तयारी आहे। अॼु ख़्यालु हुयो पर मालिकनि इरादो ई न ॾिनो। वाह गधणी तुंहिंजे वसल आहे, आऊं का पाण वहीं। मूंखे कसम आहे रब ज़ुल जलाल जो, मुंहिंजे इश्क जे दर्द खे जे क़यामत जे ॾींहुं जज़ा ॾिनई न, त मां वरी बि उन दर्द जे लाइ जेको इश्क जो दर्द आहे उन जी सज़ा क़बूल कंदुसि। हेलो, गुड इवनिंग। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। यको केड़ा वया हुआ? बाजार वियोस। बाजार? खैर में? हाँ, तुंहिंजे लाइ ड्रेस वठण वियोस। ड्रेस? मुझे लाइ? मूंखे यकीन नथो अचे। आए वठ। ऐं हींअर जो हींअर पाए अच त मां ॾिसां।
हाणे जो त वाहूं ई न आहिनि कि मां घर में कीअं पाईंदसि। ओहो, मूंखे ख़बर आहे त तूं किरकिरी आहीं, कोन मञंदी। मूंखे ख़बर आहे तूं मुंहिंजो चवण कोन मञंदी। पर छॾ, वञ तूं पहिरीं हीअ ड्रेस पाया पोइ सुवाल कर। वञ न, ॾिसी छा थी। इहे निमाज़ूं तस्बीहूं कमु कोन ईंदई जे तूं मुंहिंजो चयो न मञंदीअ त। मां तुंहिंजो मजाज़ी ख़ुदा आहियां। ओहो, रहो ना है तो छा थी पियो। इहो रहो सिर्फ तो संभाले रखियो आहे। अॼुकल्ह जे दौर में केर बि कोन थो संभाले रहेगे। त छा ॿियनि जा बंगला ॾिसी पंहिंजो झोपड़ियूं ड्राए छॾियूं। जानो, तुंहिंजी पीउ बि कंहिं ख़ूबसूरत इमारत में घटि कान्हे। ज़माने सां गॾु न हलंदी त पोइ ते रहिजी वेंदी। दुनिया वारा ॾाढो रहिजी वियसि त घोरियसि, पर पंहिंजे मालिक अॻियां हया कंदड़ औरतुनि जी सिफ़ मां त न निकिरंदसि न। अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी। जॾहिं मालिक वटि वईं न त पोइ ॾिसंदासीं। हींअर तूं मूं वटि आई ऐं मुंहिंजे साम्हूं आई। मूंखे शर्म थो अचे। शर्म? ओ बेवकूफ़, असांजी किताब में त शर्म वारो वर्क ई कोन्हे को। तूं अलाए कहिड़ा किताब थी पढ़ी। हयाव जी मिट्टी ऐं शर्म जे पाणीअ सां मुंहिंजो वजूद ठहियो आहे। हिकु सिधी सादी ऐं इज़तदार औरत खे बेहया बनाइण में अवां जहिड़नि मर्दनि जो हथ हूंदो आहे। परे थी वञो मूंखां। चाई चयो अथनि, कुतो छा ॼाणे कणिक जे मानीअ मां धुड़ वञी पा, सत पोतियूं वञी पा। या अल्लाह मूंखे माफ़ कजो। मां पंहिंजे मुड़िस जूं ढंगियूं फरमाइशूं पूरियूं करण खां कासिर आहियां। रियाज़ पुट। जी बाबा। अल्लाह बचाई त पंहिंजा ॾींहं पूरा करे अल्लाह खे प्यारी थी। हाणे असांजी बि हलण जी तयारी आहे। साईं बाबा, मालिक सां मुलाक़ात थियण जो टाइम थी वियो आहे। ही मुर्शिद मूंखे अमानत ॾिनी हुई, इहा मां तोखे थो ॾियां। अबा, ख़ुदा जो शुक्र आहे त अल्लाह साईं मुंहिंजे दिलि में बि तो वांगुरु जवानीअ में मुर्शिद जे सोबत में अचण जो ख़्यालु विधो। सॼी दुनिया हले पई, मां भी महरूम थी मरी वञा। बाबा साईं, ही
पत्थर में रसो विधल है यो पुत्र हे कलंदरी पत्थर आए रियाज़त करण वक्त गिचीअ में पाइबो आहे त जीअं अहकमुल हाकमीन जे आॾो कंध झुकियल हुजे। भला बाबा ग़ुलाम जी कहिड़ी मजाल जो आका जे आॾो कंध मथे खणी ॻाल्हाए। पुत्र हीअ चादर मुराक़िबे लाइ अथई। जॾहिं मुंहिंजे दिलि में मुर्शिद जो ख़्यालु थियो त उन ख़्याल में मुंहिंजे रूह बि पंहिंजो नक्शो ॾिठो। जॾहिं तालिब पंहिंजी नाक़िस रूहानियत खे मुर्शिद जे कमालियत जे साम्हूं आणे थो तॾहिं मुर्शिद जे आईने कमाल में मुरीद पंहिंजो नक्श ॾिसे थो। तॾहिं त सैयदुल अंबिया फरमायो त बुज़ुर्गनि जे दीदार सां अल्लाह यादि अचे थो। बरक साईं बरक, तव्हां सही था फरमायो। बाबा साईं पर ये सब कुछ मुझे हवाले करण मतलब त बाबा साईं मां इन लाइक़ किथे आहियां? बाबा हुक्म खां सवा मां इहो तोखे कीअं थो ॾेई सघां? बाबा साईं बाबा साईं मां गुनहगार ते एतिरी नायत बाबा। पुत्र इनायत करण वारो ई इनायत फरमाए थो, न त हिन शहर में माण्हू त घणा आहिनि पर हुन बादशाह जी नज़र दिलनि ते आहे न कि पोशाक ऐं ॾेखाव ते। पुत्र पाणीअ ढुक त प्यार। हाँ बाबा साईं हाँ। बाबा साईं पानी। अचो जो बिस्मिल्लाह। साईं सलाम। अब मुबारक हुजे तव्हांखे। सभिनी जी महिरबानी महिरबानी। वाह से वाह, आर्टिफिशियल जंग ठाहिण वञे बि कमाल आहे। साईं मुझे लाइ छा कुमा? बहार बानो जुस्तजू ख़त्म न थियण खपे ऐं बंदे के हमेशा पांजे मालिक हकीकी जी मोहब्बत में सरशार रहण घुर्जे। जो प्यार में तेरे मिल जाए वो कांटे फूल से बेहतर है। जो दुनिया जी मोहब्बत तां एतबार खजी वियो आहे। मां वाइदो तो क्या बहार बानो तो मां तुझे माज़ी में कने भी जाती न पाईंदुसि। वरी कहिड़ी बेड़ी बुॾी अथई जो ईअं वेठो आहे?
यार नादर मूंखे त ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे। उहा कहिड़ी? बिलो खे रियाज़ चयो त मूंसां शादी करे छॾिजांइ। हुन हा बि कई पर छा? यार हू पंहिंजो घर, मुंहिंजो मतिलबु आहे त जिथे रहंदी हुई न उहो घर छॾे हली वई आहे। पर काॾे वई? इहा ई त ख़बर नथी पए यार त हू अलाए केॾांहुं हली वई आहे। पाड़े वारी शनो बाई चए थी त हू पंहिंजे घर जो सॼो सामान पाड़े वारनि में विराए हली वई। कमाल आहे, ईअं कीअं थो थी सघे यार? यार मां पाण हैरान आहियां त हू सभु कंहिंजो चवणु मोटाए सघे थी पर रियाज़ जो न। हा न, किथे किथे हू शहर त न आहे छॾे वई? न न न, ख़ुदा कंदो त ईअं न थींदो। जेकॾहिं हू शहर छॾे वई त पोइ असांजो कहिड़ो असरु थींदो ऐं हुन खां सवाइ हिन शहर में केरु बचंदो? ख़ुदा कंदो त हू हिते ई हूंदी। मां हुनखे ज़रूरु ॻोल्हींदुसि, ज़रूरु ॻोल्हींदुसि। बाबा साईं, मां ॿाहिरि बानो। हा हा, तोखे केरु न सुञाणे? मां रियाज़ साईं जे चवण ते पाण खे गुमनाम रखियो, पर मशहूरी मुंहिंजो पीछो नथी छॾे। अचो अचो, वेहो अचो। तू शादी करे छॾ। इहो हुकुम रियाज़ साईं ॾिनो आहे, तव्हां बि? ऑर्डर थियण खां पोइ जिथे किथे इहो ई फरमान हलंदो आहे। पर मां अञा कुझु ॾींहं दुनिया खे छॾण थी चाहियां। तुंहिंजी ख़्वाहिश जो एहतराम कयो वेंदो। मूंखे अव्हां कुझु ॾींहं पाण सां रहाईंदो? बाबा, मुंहिंजो त कोई ठिकाणो ई कोन्हे को। तूं मूंसां किथे किथे रुलंदीअ? मां अलॻि जॻह वठी अव्हां खे रहाइण थी चाहियां। मां रुलण न, पर लोक खां लिखण थी चाहियां। अञा यकीन जे ॾाके ते न आहे पहुती छा? यकीन जा ॾाका टपी आई आहियां, पर दीदार जी तशनगी आहे। अव्हां जी दुआउनि सां उहा पूरी करण थी चाहियां। हा बाबा, तलब त भली आहे, उन करे मां इनकार नथो करे सघां। तुंहिंजी ख़ुशीअ ख़ातिर जी असां ते का मलामत आई त बि भली आहे। तव्हां सभिनी खे त ख़बर आहे त सलेमान बाबा पंहिंजी सॼी ज़िंदगी मालिक सुणे जे हुकमनि मुताबिक़ गुज़ारी। हुन पंहिंजी सॼी ज़िंदगी में कंहिं बि शख़्स खे का तकलीफ़ या को ॾुख न ॾिनो ऐं ज़िंदगी जे आख़िरी लम्हे ताईं हक़ हिलाल जो पूरो करे ऐं पंहिंजी रोज़ी कमाईंदो रहियो। बाबा साईं जन चवंदा त जेकॾहिं तव्हां मैथमेटिक्स ऐं इकोनॉमिक्स या माहिर आहियो त पंहिंजे साल या महीने जी आमदनी जो हिसाब किताब करे ॾिसो ऐं ॾिसो त हराम जी कमाई जो इख़राज कीअं थो थिए। ऐं जेको शख़्स हराम खाइण जो आदी आहे उनजो हिलाल जो कमायल बि हराम सां गॾु ज़ाया थी थो वञे पियो। यादि रखो,
कॾहिं बि हिलाल खे हराम सां न गॾायो ऐं अलाह पाक जो जेको ख़लक़ियल रिज़्क़ आहे इन रिज़्क़ खे हिलाल सां हासिल करे पंहिंजे बचड़नि खे खारायो ऐं पंहिंजे बचड़नि खे हराम खां बचायो। साईं तव्हांजे पीउ एॾो नाजाइज़ माल हथ कयो आहे उनखे कॾहिं तव्हां चयो आहे? हा बिल्कुलु, मुंहिंजो पंहिंजे बाबा सां इन्हनि ॻाल्हियुनि ते सख़्तु इख़्तिलाफ़ आहे ऐं मां खेनि वक़्तु ब वक़्तु सम्झाईंदो रहंदो आहियां। ऐं हा, हिकिड़ी ॻाल्हि मां अव्हांखे ॿी बि ॿुधाए छॾियां त मां पंहिंजे बाबा जी कमाई न खाईंदो आहियां। ईअं कीअं थो थी सघे? तव्हां कूड़ंदा हुजो त पोइ? तूं पंहिंजे गुमान में सही थो सोचे। मां हिते को दलील ॾियण या सफ़ाई पेश करणु कोन आयो आहियां। मां त सिर्फ़ु सलेमान बाबा जी दुईअ खे दुखाइण जे लाइ। हरि हर गुरुनार टीटी हर करे टाटा। वाह गुरु तुझी सत्या। अचो अचो, हकीकत हाल मुखां पुछो। को नौकरी जो मसलो हुजे, का शादी में रुकावट आ, या का दौलत में कमी आ, सब हाल हकीकत मूं वटि अथव। अचो 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 अचो। बाबा मां सचे मुर्शिद जो चेलो हर हकीकत तव्हांखे ॿुधाईंदुमि। जेको बि मसलो हुजे, अजाई खामखा भटकंदा था वठो। इन करे त हिन ॻोठ में आस्थानो ॾियो आहे, तव्हांखे हर हकीकत मालूम करे ॾियूं। हे साईं सभु छॾे भला तव्हांखे कूड़े फ़कीर जे हलिया विया। इहा दुनियादारी आहे। लालच ऐं कूड़ हिन सॼे मुआशरे खे खोखलो करे विधो आहे। कूड़ जी चमक सच जे सिज आॾो ककर बणिजी पई आहे। पर कूड़ जा ककर हमेशह न आहिनि रहंदा। तूं सूरह जुमा पढ़ी ॾिस, तारीख़ में अहिड़े क़िस्म जा वाक़िया थींदा आया आहिनि। ॿियो त छॾ, मूंखे पंहिंजे दोस्तनि जो तमामु घणो अफ़सोस आहे। हू बि मुंहिंजे चवण में नथा अचनि। दुनियादारीअ जी चमक में पंहिंजे ईमान जो सौदो करे वेही रहिया आहिनि। करंगी मुझे दिल के बनी, देखा कण करंगी मुझे दिल के बनी, हल चाल अजब मस्तानी हो महबूबा मुझी जिंदगी हो मुझी बंदगी। अरे फुटपाथी आशिक काॾे गुम थी वहीं? यार लगे तो इन सां मां काथे मिलियो आहियां। गलत तू न, पर मां हुन सां 2-3 दफ़ा मिलियो आहियां। ओ ज़ालिम, ॾे ख़बर आहे पाणीअ में न बा, अहिड़ी खारे में कुतर खाईंदई जो ॾेयनि खे ॾिस ॾींदई। हाणे ॿुधो अथमि, उहा स्टेज जी राणी आ। अड़े हाँ यार, हाणे यादि अची वियो। मां बि चवां त हिनखे काथे ॾिठो आहे। स्टेज जी अदाकार आहे। तूं हिते बि त मां ऑटोग्राफ वठी अचां। प्लीज़ ऑटोग्राफ। घर में साबुण न थी छा? बेखबर मिलियो ऑटोग्राफ। छॾ यार, अॼुकल्ह जी छोकिरियूं अलाए कीअं थियूं सम्झी वञनि। हाणे हल त हलूं। हाणे बस छा तोड़े सोची? यार ॾाढी पढ़ाई थी पई आहे, को हथ न आहे हयो। न मुड़जा, अड़े जॾहिं न पकड़े न अहिड़ी कंदई जहिड़ी बूढ़े कई ॿारनि सां। यार जॾहिं पकड़ियासीं न त ॾिठो वेंदो। सुभाणे 1 तारीख़ पोड़ा सोड़ा बैंक मां पेंशन वठण ईंदा। बस कंहिंखे ताड़े ऐं आका बि। हाँ, पोड़ा त तोखे पुॼी कोन सघंदा, इन करे तूं आसानी सां भॼी वेंदे। बाक़ी जेकॾहिं न इन पोड़नि जी पिटूं लॻई त पट पियो हूंदे। यार हिकु त मुंहिंजो साथ न ॾे, ॿियो वरी मुंहिंजी मुखालफ़त। ॾिस इस्माइल, मां तुंहिंजो दोस्त आहियां, दुश्मन न। बाक़ी हुजे ई को चङो कमु त मां तुंहिंजो 10 भेरा साथ ॾियां। बाक़ी ही कमु पाण वञी ॼाण।
वञे बाबा अरे बा हे हाणे वियो मां को पैसा पूरे वियो तव्हां हिते बीहो तव्हां हिते बीहो मां वारो के मां रिटायर माण्हू मां ॾिसां थो तव्हां हिते बीहो तो बिल्कुलु ठीकु कयो सूफ़ी रुगो कुंड में वेही अलाह अलाह करण जो नालो न आहे न कि दुनिया खे तर्क करण जो नालो आहे सूफ़ी त जदोजहद जो नालो आहे ऐं इंसानियत खे दग ॾसण जो नालो आहे छा शाह लतीफ़ असांखे दग नाहे ॾिनो छा शाह इनायत असांखे वाट नाहे ॾिनी हा बाबा साईं मां भी इन पंथ जो पांधीअड़ो आहियां पर रूप ही अथम ज़रूरी न आहे त वेस रंगाए सूफ़ी को ख़ासि रूप धारे पर असुल ॻाल्हि त सूफ़ी वारी दिल धारणा आहे बस बाबा उहा कंहिं बि रूप में साईं सां सलाढ़ियल हुजे बाबा जेकॾहिं मां ही वेस नथो पायां त मालिक जो कलाम माण्हू ॿुधनि ई कोन था असांजी ख़ल्क़ खे निशान कयल माण्हू वणनि था मौलवीअ जे लाइ ख़ासि रूप धारणो थो पए ऐं सियासतदान हुजण जे लाइ कलफ़ कयल कपिड़ा ऐं बॉडीगार्ड हुजणु ज़रूरी आहे अजीब सोच आहे माण्हू जी बेरंग माण्हू हुननि जी नज़र में ठल आहे पर ईअं न आहे तूं पंहिंजी ड्यूटी कंदो रहो मालिक तोसां राज़ी आहे शुक्र कंदड़ नौकर मां मालिक भी खुश हूंदो आहे अरे छा पियो करी ओ साईं असांजे कूड़ जो अछो चिठो पधरो थी चुको आहे उन करे रात थी छॾ पड़ी अरे पर थियो छा आहे ओ साईं इहो आहे न बख्शू जेको तव्हां खां तावीज़ वठण ईंदो आहे जेको बिलो बेगम सां प्यार करण लाइ तव्हां खां तावीज़ वठी वियो उनखे पधर लॻा आहिनि हाणे चए थो जी न ठग फ़कीर खे तूं टपड़ गोल न करायो त मुंहिंजो नालो बख्शू न आहे पुलिस वरितियूं थो अचेव अरे बुज़दिल अचण दी न ॾिसता उन्हनि खे कीअं थो बोतल में लाहियां साईं हिते त बोतल आहे ई कान हिते त भंग जा कूंडा पिया आहिनि अरे तू परवाह ही न कर रे अचण दे ने बख्शो पुट खे विचार तू बालम थी सुम्ही रहो हरि हरि गुरुनार टीटीआर करे ट्रा ट्रा वाह गुरु तुझी सत्या इहो तो भलो कयो ॾाढो भलो कयो यार एॾे पैसे हूंदे बैसाखियुनि ते घुमण मुंहिंजे लाइ ऐब हाणे जेका
थोड़ी घणी तकलीफ़ भी महसूस थे पई न उहा भी मूंखे हाणे नॉर्मल थी लॻे थो हिन आर्टिफिशियल जॻह जे करे। कमाल साहब तव्हां ॾाढा लकी आहियो। जंहिं कम में हथ था विझो न असुल कामयाबी तव्हांजे कदमनि में। पर यार हिकिड़ो ॾुख आहे। ॾुख ऐं तोखे छॾे यार मज़ाक। न यार मां सच थो चवां अफ़सोस आहे मुंहिंजो पुटु मुंहिंजे चवण में न आहे। उहो वरी कीअं? पर यार जॾहिं मां अस्पताल ईंदो हुउसि त उहो तव्हांजी ख़िदमत कंदो हुयो ऐं रातनि जूं रातियूं जागी तव्हांजी ख़िदमत में मशगूल हूंदो। पर यार मां ख़िदमत जी ॻाल्हि नथो कयां। मूंखे रुॻो ॾुख इहो आहे त हू कॾहिं गेड़ू कपिड़नि वारनि सां कॾहिं ओतारनि ते वते थो पियो मूंखे ख़बर पई आहे त हुन पंहिंजे रहण लाइ अलॻि आस्थानो ठाहियो आहे। कमाल साहब इन जो मतिलबु त तव्हांजी समूरी मिल्कियत जो को ॼण वारिस ई कोन्हे। इहो ई त मां सोचां पियो त हीउ सभु कुझु जेको आहे न इहो आख़िर मुंहिंजो कंहिंजे लाइ आहे। कमाल साहब भला को हल? बाबा हू मुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि में नथो अचे। साईं रियाज़ साहब जो दोस्त नादर आयो आहे। हा बाबा उनखे वठी आ। कमाल साहब दोस्तनि जी मार्फत कुझु करे ॾिसीं मतलब है कि बोतल लाए हो कोशिश कयूं था। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम अस्सलाम पुत्र उथण माफ़ कजो। कई ॻाल्हि नाहे। बियो बाबा ये खबर रियाज साहब माणपे में आयो आहे या अञा साॻिया पेर अथसि? वाह जो कम खे लॻो आहे असुल पंहिंजे पेर ते अहिड़ो पको बीठो आहे जो छा चइजेसि। तव्हां हुनखे सम्झायो त हुनखे फ़क़ीरीअ मां कुझु न मिलंदो हिते अचे दुनिया जो मज़ो वठे बाबा। चाचा साईं हू त ईअं थो चवे जेको फ़क़ीरीअ में मज़ो आहे न त ॿिए हंधि आहे ई कोन। कंहिं छोरी बोरीअ सां इश्क थियुसि न पाण ई सिधो थी वेंदो। न साईं कहिड़ी बि उॾामंदी छोकिरी अचेसि न उनखे ॾिसे ई कोन थो भली केतिरी हसीन छो न हुजे। अरे बाबा ये मुमकिन ही ना है। मर्द जी दिल ऐं दरिया इन ते कोई एतबार ई कोन्हे कॾहिं बि उथरी सघनि था। साईं अयाज़ शकीले मां उनखे आज़माइण जे लाइ बिलो खे मोकिलियो पर कमु उल्टो थी वियो रहंदो बिलो उनजी मुरी जाणी थी वई। इहो कीअं थो थी सघे? बिल्कुलु यार अॻे दफ़े बिलो हिते मुंहिंजे साम्हूं हुन वटि आई ऐं हुनजे पेरनि ते किरी पई मूंखे त हैरत थी। माना त का टल करणी पवंदी यार हीउ तो जो मुंहिंजे मथां थोरो थी वियो। सोचे था माण्हूअ जो ईमान खसणु को मसलो आहे छा? हा पर ईमान ऐं इश्क में थोरो फ़र्क़ु अथव थोरो सोचिजो। तोर को ख़ामोश रहिजे बाक़ी उन हमरा जे इश्क जी ख़बर पइजी वई। वो कीअं? स्टेज अदाकारा मुर्ख। तू कह रही है न वक्त मुझे कमरे में मां तुंहिंजी नंढपण जी साथी आहियां मुर्क। नंढपण जी साथी पर मूंखे त हिन नाले सां का बि छोकिरी यादि कोन थी अचे। हाणे छॾियो पकाई असांखे 10-12 साल थी विया हुया असां हितां हलिया विया हुयासीं। जीअं ई कल्ह वापसी मोटियमि तीअं ई तव्हांजी पुछा कयमि। मां त तुंहिंजे प्यार जी शिकायल आहियां। ॾिसो तव्हां महिरबानी करे मुंहिंजे कमरे मां हिन वक़्तु निकिरी वञो। मुंहिंजे कमरे में कंहिं बि गैर औरत जो हिन वक़्तु हुजणु सुठो न आहे। तॾहिं त चवां थी जानू जवानी खे माणे वठ। पंहिंजी आप बेहयाई वारी बकवास बंदि करे निकिरी वञ मुंहिंजे कमरे मां। हाँ तू मूंखे दड़का तो नी? हाँ ठीक ये थी ज़ात सुंजू अटकलू ये मुसीबत किथां आई मां छा कयां हाणे? फ़कीर पुट मां ही छा पियो ॾिसां मुंहिंजे गैर मौजूदगी में? खैरा पुट खैरा रिलैक्स साईं मिनिस्टर जो पुट को मजाक ॻाल्हि त कोन्हे। रिलैक्स पुट खैरा का ॻाल्हि ठीक है पुट। पर मां
पर पुट ही छोकरी बेहोश आहे छा? ओहो हलो ठीकु आहे, असांखे डॉक्टर जो बंदोबस्तु करे था वठूं। ठीकु आहे बाबा। पर बाबा तूं फिक्र न कर, असां वेठा आहियूं न। ठीकु आहे, अचो मूं सां। मुंहिंजी इज़त विञाए हाणे केॾांहुं पई वञी? ॾिस डाही थी, मूं ते इल्ज़ाम तराशी न कर। छो थी मूंखे बदनाम करीं? तो जड़े सुणे ऐं जवान सां ज़िंदगी गुज़ारण जो मज़ो ई ॿियो आहे। मां पंहिंजो सभु कुझु विञाए हाणे छॾे तोखे काॾे वेंदसि? पर मूं त घर भातियुनि तोखे मूंखे कमरे में बेहोश जी हालत में खणी ईंदे ॾिठो आहे। सुभाणे मां सॼे जग खे ॿुधाईंदमि। तूं ईअं न कंदीअ? छो न कंदमि? मां सुबुह सां ई वञी तुंहिंजे ख़िलाफ़ बयान ॾींदमि। कायनात जी एडिस तुंहिंजे रियाज़ साईं जा करतूत ॾिस। पढ़। न ही कूड़ा ही सब। ये सब कूड़ा? एडी वडी खबर अखबार में छपी आहे जो कूड़ा? छोकरी पाण बयान ॾिनो आहे त मां रियाज़ साईं वटि नौकरीअ जे लाइ वियसि। रियाज़ साईं मौके जो फ़ाइदो वठी मूंखे कमरे में बंदि करे ही सब चाल रियाज़ साईं खे ख्वार करण जे लाइ। हाँ, या ख़बर ऐं फोटू मूं छाया करायो आहे। पर मामा कमाल साहब मूंखे हिन ड्रामे करण जा पैसा ॾेई चुको आहे, पोइ हो नाराज़ न थींदो हाणे? वो बेवकूफ़ ड्रामा आहे। स्टेज ते ड्रामा करे मुआवज़े वठण खां पोइ कॾहिं ॿीहर असां उन्हनि ते क्लेम कयो आहे? न, पर ही त असुल ज़िंदगी जो ड्रामो आहे न। ऐं मां हिनखे कैश करण लाइ इहो सभु कुझु कयो आहे। पर मामा पर तो त मूंखे हुन सां गॾु बदनाम करे छॾियो आहे। अॼुकल्ह पैसो ई सभु कुझु आहे। कमाल साहब ॾाढो हराम ऐं माल जमा कयो अथई। तूं चइसो असां बि त हुन खां वठूं। बाक़ी रही तुंहिंजी बदनामीअ जी ॻाल्हि, वरी माण्हू ड्रामनि ॾिसण वारा कहिड़ो तोखे पारसा सम्झंदा आहिनि। पर इहो दाग लॻाए तो सुठो न कयो मामा। तूं फिक्र न कर, सॼी उमिरि त पंहिंजी ज़िंदगी 2-3 हज़ारनि वारे ड्रामनि ते विञाई थी। हाणे ॾिसजांइ मां तुंहिंजे लाइ छा थो कयां। मामू साहब ख़ैर त आहे? सवेर पंध पिया आहियो? कमाल साहब तव्हां अॼु जी ख़बर पढ़ी आहे? न। ही ॾिसो, को माण्हू असांजो ड्रामो असांजी ॻिची में थो विझणु चाहे। हीअ ख़बर सवाइ बदनामीअ जे ॿियो कुझु बि न ॾींदी। मां सम्झां थो इहा मुर्क जी चाल थी सघे थी, असांखे बदनाम करण जे लाइ ऐं असांखे ब्लैकमेल करण जे लाइ। महमूद, हिकु ड्रामायण असांखे भला ब्लैकमेल छो कंदी? हुनखे त पंहिंजे कम जो मुआवज़ो मिली चुको आहे। हाँ, पर के छोरियूं ॾाढियूं शातिर थींदियूं आहिनि, उन्हनि खे अहिड़ा मौक़ा ते मौला ॾियारे। मुंहिंजे ख़्याल में कंहिं सियासतदान जी चाल थी लॻे, जंहिं असांजी साख ख़राबु करण लाइ मुल्क खे ज़रूरु पैसा ॾिना हूंदा। अस्सलाम वालेकुम। छा ॻाल्हि आहे बाबा साईं, को मसलो आहे छा? न को बि मसलो न आहे। बाबा साईं, हुन ॾींहुं छोकिरी वारे मसइले में मां केतिरी बि सचाई पेश कयां पर तव्हांखे यकीन कोन ईंदो। हक़ीक़त में हक़ीक़त कुछ भी हुजे, आज एक बार बस। अॻे मलामत मोहल्ले ताईं महदूद हुई, हाणे भले सॼी दुनिया पढ़े। चाचा साईं, मूं ते को बि फ़र्क़ु नथो पवे।
तुझे इन्हनि ॻाल्हियुनि त मूंखे हिन मंज़िल ते पहुचायो जेका बि ॻाल्हि कर उहा मुंहिंजे उबतड़ पियो सोची। बाबा साईं, अखि उल्टी धारण खां पोइ मां हिन लोक सां लहवारो नथो हली सघां। मुंहिंजो पंथ उबतो आहे, तव्हां भली छा बि सम्झो। पर पुट हाणे छा थींदो? मां इहा अख़बार खणी पुलिस स्टेशन ॾे वञा थो त जीअं हू मूंखे सज़ा ॾियनि। वाकई साइको आहे। तोखे हर ॻाल्हि में मूंखे तकलीफ़ ॾींदे मज़ो थो अचे। पुट हक़ीक़त इहा आहे त तोखे सिधे रस्ते ते आणण जे लाइ मुर्ख खे मूं ई ते घुरायो, पैसा ॾेई, तुंहिंजे पीउ जी ख़ुशी जे लाइ। पर पोइ मूंखे सिधे रस्ते ते आंदो। बाबा साईं, मुंहिंजो लिखियो लाहुतन सां आहे। मां सच ऐं सचाई जो अलम खणी निकितो आहियां। ठगी, कूड़, बेईमानी, बेरा रवी मुंहिंजे ज़िंदगी जा उसूल न आहिनि। तूं हाणे ख़ामोश थी। असांखे जेके करिणो हूंदो असां उहो ई कंदासीं। केॾां थो वञे पियो? चयो न त काॾे न वेंदे तूं। इहो हुकुम कमाल खान MP जो आहे या मुंहिंजे बाबा साईं जो? रियाज़त पुट, इहो हुकुम तुंहिंजे बाबा साईं जो आहे। ॾाहो थी। जीअं तव्हांजी तसली थिए। मां पंहिंजे कमरे में थो वञा। साईं हद जो SHO साहब आयो आहे। ॾिठई चयमि न त हीअ ख़बर कुझु न कुझु कंदी। ख़ैर आहे साईं, तव्हांजी आॾो SHO छा आहे? ॿियो न त बदनामी त थींदी न। ठीकु आहे मोकिलिस। अहिड़ो त ॻाल्हि खे वर ॾिनो अथमि जो सेठ कमाल जूं वायूं ई बताल थी वियूं आहिनि। हाणे जीअं ई उहो असांखे वात बंदि करण लाइ रक़म ॾींदो, असां ही शहर छॾे कंहिं ॿिए शहर हलिया हलंदासीं। ॾिस मामा, मुड़ी वञ। होस वॾो माण्हू आहे, असांखे सुभाणे नुक़सान ॾेई सघे थो। अजायो पियो हथ हणंदे सुभाणे। सवाल ई नथो पैदा थिए। मूंखे सॼी उमिरि विञाई आहे, मस मस ते को दाव लॻो आहे। पर मामा, अहिड़े दाव मां कहिड़ो फ़ाइदो? हुनजो पुटु त निहायती शरीफ़ माण्हू हुयो ऐं हुन त मूंखे हथ बि न लाथो। हाणे मूंसां नाटक न कर। जे तूं ज़ोर विधो न, हाणे कोर्ट में सभु सच ॻाल्हाईंदी मैं। हुन त मूंखे छुयो बि न आहे। हो त यूसुफ वांगुरु पाक आहे। हा, मां सच थी चवां। खबरदार, खबरदार जो पंहिंजे बयान तां फिरी आहीं। मां तोखे पंहिंजे प्लान ते पाणी हाण कोन ॾींदुसि। बाबा साईं, रुगो शैतान ते ॾोह ॾेई माण्हू पाण खे आजो करणु छो थो चाहे? बाबा, शैतान रुगो पत्थर त न आहे जो जंहिंखे ॿ पथरियूं हणी ऐं माण्हू सम्झे थो त मां शैतान सां जंग करे आयुसि। बाबा, शैतान त माण्हू सां पाण सां गॾु आहे, पोइ उनखे छो नथो सुञाणे? आदम खे सजदो न करण वारी ॻाल्हि पुराणी न आहे बाबा साईं, इहा अॼु जी बि आहे। हिकु आदम जी ताज़ीम ॿिए आदम जे लाइ लाज़िम आहे। पर बाबा साईं, अॼु जे आदम खे इहा ॻाल्हि अलाए छो कोन सम्झ में नथी अचे। अबा, जेकॾहिं इहा माण्हुनि खे ॻाल्हि सम्झ में अची वञे न त दुनिया मां सभु झगड़ा ख़तमु थी वञनि, अमुन ऐं सलामती सलामती हुजे ऐं रहमतुल आलमीन जे तरफ़ां थधिड़ियूं हवाऊं लॻणु शुरू थी वञनि। पर माण्हू अना जो शिकार आहे। इहा अना ई त शैतान आहे। इनखे सुञाण जी त ज़रूरत आहे बाबा साईं। न सुञाणींदो बाबा, उनखे अज़ल खां वठी इहा अकड़ी त रोकियूं वेठी आहे। शैतान जो चवणु त मां बाहि जो ठहियलु आहियां ऐं आदम मिटीअ जो, इहा बाहि छा आहे? गुस्सो, कावड़ ऐं ग़ज़ब में अचणु, इहा ई त बाहि आहे जेका माण्हू में मौजूदु आहे, उनखे झुकणु नथी ॾे। अमीरुल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम खां कंहिं पुछियो त आदम खे सजदो इहो ग़ैरुल्लाह जो सजदो न आहे?
पाण साईं जन जेको कुझु फरमायो उन जो मफ़हूम हिन रीत आहे त अलाह जो हुकुम थियण खां पोइ ग़ैरुल्लाह जो सोचण ई कुफ्र आहे। बस बाबा साईं, ॻाल्हि साफ़ थी वई। इहो पाक रूह ई त आहे जेको आदम में मौजूदु आहे ऐं इहो हुन मालिक साईं जो अमर आहे। तॾहिं त बाबा असां हथ ॿधी हक़ मौजूदु चवंदा आहियूं, पर माण्हू पंहिंजा अजीब रया ॾींदा आहिनि। भली बाबा साईं, जंहिंजी दिलि जो थां जेतिरो हूंदो उनखे वंड बि ओतिरो ई मिलंदो। बाक़ी रहियूं असां जूं ॻाल्हियूं, उहे त उन्हनि जे दिलि जे थां जे किनारनि मां छुलकी थियूं पवनि। पर बाबा साईं, इन्हनि आम माण्हुनि जो कहिड़ो ॾोह? जॾहिं असां बि इन इल्म खां नावाक़ुफ़ हूंदासीं त असां बि ॿियनि माण्हुनि जे मज़हबनि ते, फ़िरक़नि ते, उन्हनि जे रस्मुनि ते हज़ार एतिराज़ पालींदासीं। पर जॾहिं दिलि जो क़िबलो दुरुस्त थियो न, त हीअ दिलि हरणनि जे लाइ चरागाह बणिजी वई, राह वेंदड़ लाइ मुसाफ़िरखानो बणिजी वियो, बाहि जे पुॼारीअ लाइ आतिशकदो ऐं हाजी जे लाइ काबो बणिजी वई। बाबा साईं, इन्हनि सभिनी काफ़िलनि जो इमाम इश्क़ आहे, जंहिं मुंहिंजे मन में देरो ॼमायो आहे। हाणे त मुंहिंजो दीन बि इश्क़ आहे, मुंहिंजो ईमान बि इश्क़ आहे। ऐं हिन इश्क़ जे अंदाज़ खे जेको सम्झणु चाहे त उनजे लाइ ॾाढो आसान आहे बाबा साईं, ॾाढो आसान आहे। ऐं एतिराज़ करण वारनि जे लाइ ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो आहे बाबा दिया बार बानो। जी बाबा साईं। ये बार बानो मानी खा, तू तो रोज़ायतन खां भी चढ़ी वई है। जी बाबा। बाबा साईं, मूंखे रियाज़ साईं चयो हुयो, जीअण लाइ खाइबो आहे, खाइण लाइ न जीबो आहे। तव्हांजी महिरबानी जो सार था लहो। न धीअ, अकुल कर, सार लहण वारो ई सार लहंदो आहे। मां केरु थींदो आहियां सार लहण वारो? बाबा साईं, मुंहिंजे करे तव्हां तकलीफ़ में त न आहियो? न न न न धीअ, न, तूं त अहिड़े एतिकाफ़ में वेठी आहीं जो न सिर्फ़ तूं दुनिया खे विसारे छॾियो आहे, पर दुनिया वारनि बि तोखे विसारे छॾियो आहे। धीअ, तूं मानी खाई ऐं पंहिंजे परवरदिगार जो ज़िक्र में मशगूल थी वई। बेशक अल्लाह जे ज़िक्र सां ई दिलनि खे सुकून मिलंदो आहे। बेशक बाबा। जी सर, जी सर, मां शाम रिहर्सल ते पहुची वेंदमि टाइम ते। न सर, अहिड़ी का ॻाल्हि न आहे, कॾहिं हीअं पहिरियां थियो आहे? सर, थोरी देरि में मां ॻाल्हायां थी। खुदा हाफ़िज़। प्लीज ऑटोग्राफ। कंहिंमें कमु आहे? तू में। वरी ऑटोग्राफ खपे तव्हांखे?
न न मां रियाज़ जो दोस्त आहियां। अच्छा अचो अचो जी तव्हां छा वठंदा चांहि या कोल्ड ड्रिंक? न न आऊं त हिन जे करे आयुसि त मुंहिंजी मालूमात मुताबिक़ चाचे कमाल ऐं महमूद खे हिकु प्लानिंग तहत साईं रियाज़ ॾे मोकिलियो हुयो। जी हाँ। त पोइ अख़बार में उन मिसकिन लाइ छो फछड़ी मचाई अथई? इहो सॼो माण्हू मुंहिंजो मामो मचाए रहियो आहे। चवेसि त मुड़ी वञे, सेठ साहब को मामूली माण्हू न आहे, ईअं न दमड़ीअ जे बदिरां चमड़ी लही वञेसि। तव्हां ठीकु था चओ, मामे खे पैसे जी लालच अंधो करे छॾियो आहे, पर मां हिकिड़े शरीफ़ माण्हू ते एॾो इल्ज़ाम नथी हणी सघां। इन जो मतिलबु त तुंहिंजो ज़मीर अञा ज़िंदा आहे। मूंखे ॿुधायो मां छा थी करे सघां? तरदीद ठीकु आहे। तोही केरु आहे? चुप जट जा पुट, जेसीं साहब न अचे तेसीं चुप करे वेह। साहब केरु साहब? मूं तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? उहो त तूं पाण ई ॿुधाईंदे त तो असांजो कहिड़ो ॾोह कयो आहे। ठीकु आहे साईं, तव्हां दिलि जाए कयो, मुंहिंजे हूंदे इंशाल्लाह तव्हांखे कुझु न थींदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम बाबा, भली आहे वियो। चाचा साईं, अॼु जी अख़बार में मुर्क जी तरदीद छपी आहे। वेरी गुड, ठीकु आहे। पर हिकु ॿी ॻाल्हि आहे, सुबुह मूंखे मुर्क फ़ोन कई, संदसि मामो राति घर न आयो। पर हुन सां असांजो छा वञे? साईं किथे ईअं न थिए, हिकु ॻाल्हि खे ख़तमु करण लाइ ॿी ॻाल्हि गीचे में न पइजी वञे। मुंहिंजो मतिलबु आहे त कमाल थो करे बाबा, मां एतिरे ख़सीस माण्हू लाइ एतिरो सोचींदुमि। ठीकु आहे साईं, भला रियाज़ किथे आहे? तुंहिंजे शेड्यूल जी मूंखे का ख़बर न हूंदी आहे, तूं ई लोकेट करेसि। ठीकु आहे। हक़ मौजूद बाबा साईं। सदा मौजूद बाबा, अचो वियो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। बाबा बार बानो जो आशिक़ अयाज तुंहिंजो दोस्त आहे न? जी बाबा साईं। मूर्ख आहे, बार बानो सां दिलि लाए वेठो आहे, साबे चमड़ीअ जी सूंहं ते। हा बाबा साईं, मूंखे ख़बर आहे, जेके ख़ुदा परस्त हूंदा आहिनि उहे कॾहिं बि चमड़ीअ जी सूंहं ते दिलि न आहिनि ॾींदा। बार बानो खे ॾिस, हुन बि इश्क कयो, माण्हुनि सां मेल जोल रखियईं, आख़िर पंहिंजी मंज़िल छिकती आई ऐं सभु कुझु छॾे ॾिनई। हा बाबा, हुन मुंहिंजे चवण ते अयाज़ सां शादी करण जे लाइ हा कई आहे, पर अञा कई न थी। मूंखे ख़बर न आहे बाबा। बार बानो मूं वटि आहे, हुनजी ख़्वाहिश ते मां हुन सां गॾिजी थो रहां। इहो त भलो थियो बाबा, हुनखे अव्हां सां गॾु हुजण जे करे यकसूई नसीब थींदी। हा बा, ॾाढो नेक रूह अथसि, जेको बि माल मिल्कियत हुस्न सभु ग़रीब औरतुनि में विरहाई। मालिक जे इश्क में अहिड़ी टुॿी थी जो हीरा लाल हथ कयूं वेठी आहे। हा बाबा साईं, तॾहिं त मुर्शिद साईं फरमायो आहे त ज़ात ते न आहे ॾात, जो वहे सो लहे। हा बा, हू बि ज़ात कोन थो पुछे, जेको हुन जे दर ते आयो सो अघी थो वञे। बेवकूफ़ सो बेवकूफ़, तव्हांखे कहिड़ी ज़रूरत हुई अहिड़े ख़सीस माण्हू खे बंदि करे ॾिनी? तव्हां मूंखां इहा ॻाल्हि पुछी? सरकार असां कॾहिं बि न पिया चाहियूं त हिकु टके जो इंसानु अव्हांखे ब्लैकमेल करे। रियाज़ साईं हिकु निहायत शरीफ़ माण्हू आहे, असांखे ख़बर पई तॾहिं असां ईअं कयोसीं। हाणे जो हाणे हुनखे आज़ादु कयो, ईअं न थिए त किथे ॻाल्हि ॻिचे में न पइजी वञे। पर हू हाणे ॿाहिरि निकिरी अव्हां जे ख़िलाफ़ु बयानु ॾेई सघे थो। छा हुनखे इहा ख़बर आहे
तव्हां मुंहिंजा माण्हू आहियो? न सर, हू असां मां कंहिंखे न सुञाणींदो आहे। ठीकु आहे, मां सभु कुझु संभाले थो वठां। तव्हां हाणे जो हाणे वञी उनखे आज़ादु कयो। ठीकु आहे सर। ॻाल्हि ॿुध, असां तोखे आज़ादु था कयूं। दरअसल असां तोखे को वॾो सेठ सम्झोसीं, पर तूं कंगलो आहीं। हल हितां, हल फुट, हल। तू मुंहिंजी ज़ाल आहीं, ज़ाल। मां सिर्फ़ ज़ाल आहियां, का मॉडल न आहियां जो तुंहिंजे तस्वीर जी तस्वीरनि जो ताबीर बणिजां। हाणे मूंखे हिन जज़ा मां पाण जान छॾाइणी पवंदी। दुनिया सां हलण में हूअ ऐब थी सम्झे। जेको कुछ चवांसि थो उन जो जवाब ही टियों थी ॾिए। अलाए कहिड़े दौर जी रन आहे। जेकॾहिं मां एॾी गंदी आहियां त मूंखे आज़ादु करे छॾियो। पर मां हुनखे आज़ादु करण खां अॻु पंहिंजी का निशानी त ॾियांसि न। हा, का न का निशानी ज़रूरी आहे। ख़बर त पवेसि त पैसा भरे ख़रीद करण वारो कुछ तो वसूली कंदो न। सच पुछींदा मामा, मां भी ॾाढी परेशान हुयसि। सेठ साहब ने फोन भी कई हुयमि। पोइ हुनखे त का ख़बर ही न आहे। चुप कर, या सॼी चाल उन जी ई आहे। तो साजी मिमड़ो थी तो ॻाल्हाए त मूंखे त का ख़बर ही कोन्हे। न मामा, मां सच थी चवां। मूं ने गाॾी जो नंबर सुञातो आहे ऐं जांच भी करे वरिती आहे। हाणे ॾिसजांइ त कीअं मां थाणे ते वञी ॿियो चक्कर थो हलायां। न मामा, मां बाहूं थी ॿधाए। ॿिन पैसनि जी लालच में एड़ो ढोंग न रचाए। सेठ साहब एड़ो ना है। न हो त सॼो ॾींहुं मुसले ते वेठो आहे। इहे माण्हू जेके आहिनि न, आम माण्हू जी अखियुनि में धूड़ विझी उन्हनि खे बेवकूफ़ बणाईंदा आहिनि। पर असां जहिड़ा सरफिरा जेके आहिनि न, उहे हिननि जी रत सुकाईंदा। हू वॾी ताक़त वारो आहे, छो तो पाण खे ॾिठो करी। हाणे चवां थी ड्रामो बंदि कर, छो त मां हिकु बार में तरदीद भी करे चुकी आहियां। हाणे जे अगरि वधीक लालच कई न त हाणे सेठ साहब ने मां पाण वेंदमि ऐं तुंहिंजी लालच जा सभु राज फाश कंदमि। मूर्ख, आउं तोखे ईअं हरगिज़ करणु कोन ॾींदुसि। त पोइ हाणे इहो सिलसिलो बंदि कर। जेकर तोखे एतिरी पैसे जी लालच आहे न त हाणे मूंखे खपाए। रोज़ रोज़ मरण खां हिकिड़ो भेरो माण्हू बहितर आहे। नरो चढ़ी नरो, तू मुंहिंजे सोने जी गुॾी आहे न। मां तोखे कीअं फिक्रो कंदुसि। पर मामा, मां भी तो पंहिंजी हीअ सॼी ज़िंदगी तुंहिंजे करे ही थी विञायां न। भला मूंखे घोट न मिलंदो? मां जो भॼी वञी शादी कंदमि त मुंहिंजी कहिड़ी इज़त लहंदी? मां त आहियां ई ड्रामे वारी। पछाड़ी त तुंहिंजी ख़राब थींदी मामा। ठीक है,
बस वो रियाज़ जी पचड़ छड़ी। हाँ मामा, वो भी फ़कीर सिफ़त माण्हू आहे ऐं कंहिं शरीफ़ माण्हू ते इल्ज़ाम हणणु गुनाह आहे। जे अगर मूंखे पहिरियां ख़बर हुजे हा न त हो एतिरो नेक इंसान आहे त मां सेठ साहब जे चवण ते हुन सां ड्रामो न कयां हा। ठीक है, एक ड्रामे वाली पार्टी वारनि फ़ोन कई आहे, वो शाम हिते मिलण ईंदा। हाज़ुर मामा। पर ॿुध, पैसा उन्हनि को छिकी ॻाल्हाइजांइ। ठीक है, ठीक है। कायनात जी जी छा थियो? चांहि कोन तयार थी छा? असांजे मथे में लगी वई, न मरे थी न जान थी छुटे। ऑफिस के देर थी थे, ॾिसां सही। छा थियो? ये चाय ठाई थी? चाय ठहंदी आहे? तोखे चाय ठाहिण बि नथी अचे? हाँ? वालेकुम अस्सलाम महमूद। छा लॻिया? खैर खैरियत? ठीकु आहे। ख़बर तो वारे पुट रियाज़ जी परेशानी मूंखे परेशान करे छॾियो आहे। सोचां थो को अहिड़ो रस्तो कढिजे जंहिंसां रियाज़ खे बि नाकेली विझी सघिजे ऐं पंहिंजे दोस्ती बि क़ाइमु रही सघे।